कादियो मुके दत्यो मुस्तद कादियो मुस्तद तू बगो दो तू कादे तू खैरा जे सर दे खैर होजे अम्मा वारो कर दर बंद कर दर त निकरी न वजन बंद थी विया अम्मा दरवाजा बंद थी विया दीदी भाई किए भजिया मां वडो कु नीमानो पर तू मुजो कदी कोन थी हल मो अबी लीमो हांडा हां गरीब हथाया था ने तने बे आकड़ करो अरे ब्यो को हुजेवन त दी जा तारा दिखारे या मार का खुदा जी पवई होश कर मो वाच रे होश कर हिन रने के तो दसी त वाच इंटड़ी थे वने नहीं ओ मुजी रहमत दी असा उतन जा दीवाना खून दे नती अरे खैरा जे सिर दे खैर होजे ओ मोआ में भागा पेरियो पाजी छिके ले दिस पो इश्क करे चाची या गाली न कदे मुके आमा चंदी तू चोदी जो चंदी आने तू ही बुधा आमा कूदा न दी अरे अब्बा खैरा जे सिर दे खैर होजे कावन के भी पांचा बच्चा प्यारा हुंदा है हल जे चाची कोई जजी कबूतर न चई त गेदो चईया हंज न चई त बग चईया मोर न चई त काज चईया तित न चई त बदक चईया पर यो कारो काम कित न चईया आज तो मुजी दिल जा पुज़ा कदी उछले सजा ओदो न दिल दी जेदा पत जी प्या ओदो मी दी जिन ला से मत जिया या बाबा साहब पता नहीं कर नहीं लगता है अम्मा बचायो तमाम हसास दिलाए तो ते बेचारे जी दिल ही दुखाए छड़ी ओ अम्मा दिल दुखे से या जिकुर खैरा जे सिर दे खैर होजे खैरा काव के कबूतर को न चौंदी हां अदर वजन भागे जुड़े गोठा वठी अच अस्पताल का पोए गोठे रोकियो थई हेडो ने भागो अचे ही कोन तो वनीस बाबा साईं ने केड़ी जरूरत है हाने मजर जमीन जो कम संभाले वियो है पर बाबा मुजी सार संभाला भी तो को हमरा होजे वन मदर वन रात ताई उनके गोले वठी अच ठीक है सरकार वन्या तो पर अचे व मुश्किल जेकॾहिं ना आयो तो मोकुलींदो सांस मुजी वखे टंकुन खां वठी गिले खड़ी ईंदो हिते ऐसा कुराड़े वठ जो छा सोचो तो बाबा साईं आन नथो मने मां त चवां तो हाणे हथ कढूंस न मुजीब न कॾहिं बि न अहमद के कंहिं भी हाल में हितां जीरो न छॾींदासीं जेकॾहिं नथो मञे त पोइ कयोसि पूरो त रुस्तम ख़ान खे ख़बर पए मूसा ख़ान सां वेर कारीगर ते पेर जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त पोइ हींअर ई वञी कयूंसि था पूरो ॿ ॾींहं लाश सड़ंदो रहेसि पोइ खणाए वञी झंग में फिटो था कयूंसि त जीअं रुस्तम पंहिंजे पीउ जो लाश ॾिसी उन जे पेरनि हेठां ज़मीन निकिरी वञे अच मुजीब अच इन कुराड़े खे मञाईंदासीं जेकॾहिं न मञई त पोइ मौत जो मज़ो चखाईंदासीं रुस्तम तोखे चयो हो न मूंखे जीरो न छॾ मूंखे जीरो हाणे तू पंहिंजे पीउ जो मौत पंहिंजी अखियुनि सां ॾिसंदे मातम कंदे पिटींदे हाणे पंहिंजो पाण ते पिटींदे छो त मूसा ख़ान जो वेर कारीगर ते पेर पोइ तव्हांजी छा आहे सलाह पोइ जेको हुकुम करी रुस्तम मां हाणे हिकु पल बि हिते इंतज़ार नथो करे सघां हर हाल में अॼु जो अॼु बाबा खे ज़ालिम जे क़ैद मां आज़ाद कराइणो आहे जेकॾहिं तव्हां मुंहिंजो साथ ॾियणु चाहियो था त ठीकु आहे जेकॾहिं न तॾहिं बि तव्हां मथां का बयान नाहे रुस्तम चाचा जी जान जोखे में मुंहुं विधी आहे हाणे जेकॾहिं उन जी आज़ादी लाइ मुंहिंजी जान बि हली वञे तव्हां मथां मुंहिंजे खून जी मयार न हूंदी हा रुस्तम असांजा सिर बेतो लाइ हाज़ुर आहिनि त पोइ अचो मूसा ख़ान मुंहिंजे पुठीअ पोयां वार कयो आहे पर मां मूसा ख़ान जे सीने मथां लत रखी अॻिते वधंदुसि
ऐं उनजे साम्हूं उनजे पुट कमाल ख़ान जे सीने में गोली हणी उनजे ज़ुल्म जो अंजाम लिखंदुसि ऐं ॿुधाईंदुसि मूसा ख़ान खे त भुलिजी बि कंहिं मथां हद खां वधीक ज़ुल्म न कजांइ। जेकॾहिं हुन पंहिंजी शराफ़त छॾे हथ में हथियार खयो त तव्हांजा पलीत वजूद सिंध धरतीअ जे सीने मथां साफ़ थी वेंदा, साफ़ थी वेंदा। अचो मूंसां। खान जेकॾहिं पंहिंजी हयाती चाहीं थो त हिकु चकर सिर्फ़ हिकु चकर पंहिंजो कंध बाबा साईं जे कदमनि में झुकाए छॾ। मां तोसां इहो वाइदो थो कयां त मां तोखे हितां ज़िंदा वापसि वञणु ॾींदुसि। जेकॾहिं न त ॿी सूरत में तोखे सिर्फ़ मौत मिलंदो, मौत। हिकु मोमिन जो कंधु कॾहिं बि कंहिं निमरूद आॾो नाहे झुकियो। बस बस अॻिते हिकु लफ़्ज़ बि न कढजांइ, न त ही सीनो न गोलियुनि सां परून करे छॾींदोसि। अहिड़ो त कमु कंदोसि, अहिड़ो त कमु कंदोसि जो हिन धरतीअ ते तुंहिंजो नालो निशान बि कोन रहंदो, नालो निशान बि। कंहिंजो नालो निशान रहंदो, कंहिंजो न रहंदो, इहा त मुंहिंजे रब जी ज़ात ॼाणे थी। ज़ालिम जो ज़ुल्म केॾो बि वधी वञे पर ख़ुदा जे बंदे जो सिर उन जे आॾो कॾहिं बि न झुकंदो। जेको सिर असां अॻियां नाहे झुकंदो असां हुनखे कटे छॾींदा आहियूं। मुंहिंजो सिर बि तव्हां आॾो हाज़िर आहे, पर इहो यादि रखिजो त मज़लूम जो खून कॾहिं बि रायगान नाहे वेंदो। जॾहिं कुदरत वारो कंहिं मज़लूम जे रत जो हिसाब वठंदो आहे त तव्हां जहिड़नि ज़ालिमनि खे हिन धरतीअ मथां लिकण जी जाइ बि नाहे मिलंदी। बंद कर पंहिंजो इहो वात। किथे ये ज़बान काकड़े मां ॿाहिरि न कढे विझाए। मोमिन जी ज़बान कटिजी त सघे थी पर कुफ्र जो नारो कॾहिं बि न हणंदी। त पोइ भर कलमो त कयां पिश्त भेड़ो। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह इन्ना लिल्लाह व इन्ना इलैहि राजिऊन। बेशक अल्लाह जी राह में अचूं था ऐं उन जी राह में वापसि वञूं था। ऐ मुंहिंजा परवरदिगार, तुंहिंजे हिन सचे बंदे जो नाहक खून थियो। मूंखे उम्मीद आहे तूं हिन नाहक खून जो बदिलो ज़रूर करे। कंहिं मोमिन मर्द खे ज़रूर हिॾा मोकिली हिननि ज़ालिमनि खां बदिलो वठंदो।
या अल्लाह तू खैर कजा। अम्मा इहो पहाको त ॿुधो ई हूंदई त माण्हू जेको पोखींदो आहे उहो ई लुणंदो आहे। अबू ऐं अदा वारनि जी पोखी हाणे पूरी थी चुकी आहे, उनखे लुणाइण जो वक़्तु अची वियो आहे। खैर घुर अम्मा खैर घुर, कहिड़ा बि आहिनि पंहिंजा आहिनि। अम्मा मुंहिंजे खैर घुरण या न घुरण सां को बि फ़र्क़ु कोन थो पवे। पोइ बि अम्मा दुआऊं रंग लाईंदियूं आहिनि। अम्मा हाणे तुंहिंजी ऐं मुंहिंजी दुआ एतिरो रंग न लाहींदी जेतिरी ग़रीबनि जी बददुआ असर कंदी। इहो मञा थी मायरा त तुंहिंजे पीउ ग़रीबनि जूं दिलियूं ॾुखायूं आहिनि, उन लाइ असांजे दिलि में अफ़सोस त थिए थो, पर तुंहिंजे पीउ जे लाइ असांजे दिलि मां बददुआ त कान निकिरंदी। अम्मा तूं हिन हवेलीअ खे बचाइण लाइ केतिरियूं बि दुआऊं घुर, पर कुझु बि कोन थींदो, कुझु बि, छो त ग़रीबनि जी आहुनि असर ॾेखारणु शुरू कयो आहे ऐं हीअ हवेली जल्द क़ब्रिस्तान थी वेंदी ऐं उन में क़बरूं बि असांजूं ई हूंदियूं ऐं उन्हनि क़बरुनि ते को चार कुल पाइण वारो बि कोन हूंदो। अदा वॾा मूंखे इहो ॿुधाए तूं अञा घणा ॾींहं सोचींदे? बाबा असां माण्हू आहियूं मोहबती ऐं हर ॻाल्हि जो तोड़ मोहबत में ॻोल्हियूं था यार, पोइ हिन में कुझु वक़्तु त लॻंदो न। इहा ॻाल्हि सही आहे, पर नंढे बाबे को हुन सब्र नहीं थींदा उधर ते। मोलो हे सौदा आहिनि रोक जा पोइ सब्र कीअं थींदो उधर ते? बाबा चयो न जल्द तुंहिंजो बंदोबस्तु करे वठंदुसि। मूंखे नथो लॻे अदा वॾा, मूंखे नथो लॻे को तव्हां मुंहिंजे लाइ कुझु कंदो। बाबा मां माण्हू आहियां मोहबती यार, दुश्मननि लाइ एॾो कुझु कयूं था, पोइ तुंहिंजे लाइ कुझु न कंदुसि। जॾहिं एतिरी बि तव्हांखे पक आहे त गहणो तव्हांखे रिश्ते ॾियण खां इनकार न कंदो त पोइ देरि छाजी था कयो? वेंदुसि बाबा वेंदुसि, सुभाणे मोलूअ खे साण करे हलियो वेंदुसि, बसि हाणे त ख़ुशि। ईअं न अदा, ईअं न, पहिरियां तव्हां कयो मूंसां वाइदो। इन खां पहिरीं हाकिम ख़ान मूंसां हिकिड़ो तूं वाइदो कर त शादीअ खां पोइ इहे सभु यार अरडायूं छॾे ॾींदे। अदा वॾा मुड़ुस त फॾो न त जॾो ई जॾो। न हाकिम ख़ान न, माण्हू त मोहबती, जे मोहबत न आहे त उहो हैवान चइबो हैवान। सचे वे वॾा बाबा सचे वे उधर ते। अदा वॾा मोहबत ऐं इश्क लॻो आहे तॾहिं त मां तव्हांखे एतिरो कुझु चवां थो। बाबा मोहबत सिर्फ़ पंहिंजे मक़सद लाइ बि न हुजे, कॾहिं ॿियनि लाइ जी ॾिसो त पोइ हुन में केॾो सुकून ऐं करार आहे। अदा वॾा हींअर त आहे जवानी, कुझु पंहिंजे लाइ जी ॾिसो, ऐं जॾहिं तव्हांजी उमिरि में आयासीं न पोइ ॿियनि जे लाइ बि जीअंदासीं। वॾो ज़ोरावर आहे हाकिम ख़ान, वॾो ज़ोरावर आहे। सो बि ओधर ते वॾा बाबा ओधर ते। बाबा असां माण्हू आहियूं मोहबती ऐं कंहिंजी दिलि रंजाइण नथा चाहियूं। सुभाणे उहा न्याणी वीचारी हिते पढ़णजी अचे ऐं हुनखे सुख ऐं चैन बि नसीब न थिए त उहो बाप बि मुंहिंजी ॻिचीअ में। मां बि चवां था वॾा त तव्हां रिश्ते घुरण खां की ॿायो छो था? माना त तव्हांजे दिमाग़ में इहे ॻाल्हियूं हलनि पियूं। हा हाकिम ख़ान हा। अदा वॾा तव्हां जीअं चवंदो न मां ईअं ई कंदुसि, सिर्फ़ु तव्हां मुंहिंजो रिश्तो पको करे अचो। ठीकु आहे, जे इहा ॻाल्हि आहे त पोइ सुभाणे तुंहिंजो रिश्तो पको करे था अचूं। कीअं मोलू? हाँ वॾा बाबा उधर ते ऐं उधर ते।
बाबा साईं, बाबा साईं, मां तोखे बेगुनाह कत्ल करण वारनि ज़ालिमनि खे ख़त्म करे छॾियो। तुंहिंजे क़बर जी मिटी सुकण खां अॻु, तुंहिंजी क़बर जी मिटी सुकण खां अॻु में तुंहिंजो पलाद कंदुसि। जेकॾहिं तुंहिंजनि कातल जूं निंड्रूं आराम न कया बाबा साईं, त मुंहिंजो नालो रुस्तम ख़ान आहे बाबा, रुस्तम ख़ान आहे। मुंहिंजा दिलेर पुट रुस्तम ख़ान, सभ खां पहिरें मुंहिंजी ज़िंदगीअ जो आख़िरी सलाम। कुझु कुतनि हिक शींहं खे पिंजरे में बंदि करे ड्रेॼाइण जी कोशिश कनि पिया, पर इन जो तव्हां उल्को न कजो। खणी शींहं पिंजरे में बंदि छो न थी वञे, पर कुत्ता उनखे खौफ़ज़दा न करे सघंदा। हा, इहो ज़रूर थींदो त अकेलो शींहं वलर कुतनि विच में रतो रतो ज़रूर थींदो। थी सघे थो विढ़ंदे विढ़ंदे मौत खे गले लॻाए, पर आख़िर दम ताईं चेहरे ते ख़ौफ़ जा तासुर न हूंदा। इन्हीअ करे मां पंहिंजी आख़िरी वसियत तो ॾांहुं लिखी मोकिलियां थो। जे मुंहिंजे जिस्म जा ज़रा ज़रा करे तो ॾांहुं मोकिलिन, तॾहिं बि ज़ालिमनि जे दर ते कॾहिं बि न झुकिजांइ ऐं दिलेरनि जा विढ़ंदो रहिजांइ। ऐं मूंखे उमीद आहे त तूं हिकु दिलेर पुटु आहीं। ज़ालिमनि खे उन्हनि जे अंजाम ताईं ज़रूर पहुचाईंदे। फ़क़ति तुंहिंजो एतिराम लाइक़ पीउ अहमद अली। बाबा साईं, अॼु तुंहिंजो शींहं पुट तोसां वाइदो थो करे त हाणे मां तुंहिंजनि कातिलनि गिदड़नि जे गुरनि में गिड़ी उन्हनि खे ख़त्म कंदुसि, उन्हनि खे मारींदुसि। इन ज़मीन जे तख़्ते ते उन्हनि खे लिकण लाइ जॻह न मिलंदी बाबा साईं। जेसीं ताईं तुंहिंजनि कातिलनि जो खून उन्हनि जे जिस्म मां कढी तुंहिंजे क़बर जी मिटीअ सां नथो मिलायां, त मुंहिंजो नालो बि तुंहिंजो शींहं पुटु रुस्तम ख़ान आहे बाबा साईं।